अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जॾहिं झोंक झुरियो, मुसनिफ़ सिब्ते हसन, असल उर्दू ॿोलीअ में, मुतरजम रशीद भट्टी। छापो पहिरियों जनवरी 1985 ईस्वी। छपाईंदड़ अज़मत अदबी एकेडमी, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त चौथी। सूफ़ी शाह इनायत जी तहरीक। सूफ़ी शाह इनायत जंहिं वक़्तु झोंक में तालीम ऐं तबलीग शुरू कई, तंहिं वक़्तु सिंध जा अक्सर मशाइख़ सूफ़ी ऐं सैयद पंहिंजे फ़र्ज़नि खे पुठीअ भर उछलाए ख़ालिस दुनियादार ज़मींदार बणिजी विया हुआ। उन हूंदाईअ में शाह इनायत जे इल्म ऐं फ़ज़ल, ख़ुदा तरसी, दर्दमंदी ऐं बेलोस ख़िदमत जी रोशनी पखड़ी त संदसि चौधारी इरादतमंदनि जो मेड़ो मची वियो। सूफ़ी शाह इनायत उन्हनि रिवायती सूफ़ियुनि मां न हो जे हालतुनि खे मटाइण बजाए सब्र ऐं किनायत जी तलक़ीन कंदा आहिनि ऐं उहो चई माण्हुनि खे आख़िरत जे समर कठे करण जो सबक़ु ॾींदा आहिनि त हीअ दुनिया जी ज़िंदगी कुंभी जो चुटको आहे। हू दीन जे उन्हनि आलमनि मंझां बि न हो जंहिंजे ख़्याल में दौलत जी मसावी या बराबरि विरासत ई मसावत मोहम्मद जो बुनियादु आहे। छो त जेकॾहिं दौलत पैदा करण जा ज़रिया जहिड़ोकि ज़मीन, फैक्ट्रियूं, कारखाना ऐं बैंकूं वग़ैरह चंद माण्हुनि जी ज़ाती मिल्कियत हुजनि त दौलत जी मसावी विरासत कीअं मुमकिन थी सघंदी। सूफ़ी शाह इनायत मईशत जे कानून जो उहो ॻुझ परूड़े वरितो हो त असुलु शइ पैदावारी अमल आहे ऐं असुलु मसावत उहा आहे जा पैदावारी अमल दौरान क़ाइमु थिए ऐं न की विरासत दौरान। ईअं त चोर ऐं डाकू बि माल पाण में वंडे विराए खाईंदा आहिनि। हक़ीक़त उहा आहे त दौलत जी इंसाफ़ रूह विरासत पैदावारी अमल में बराबरि या सारी शिरकत धारा मुमकिन ई न आहे। उन करे सूफ़ी शाह इनायत पैदावारी अमल में मसावी शिरकत ते ज़ोर ॾिनो। उन जो अटल ऐं पको अक़ीदो हो त मसावात मोहम्मदी जी बुनियादी घुर्ज उहा आहे त खेती ॿाड़ी इज्तमाही उसूलनि ते कई वञे, पैदावारी अमल में सभु माण्हू बराबरि जा शिराकतदार थियनि ऐं पैदावार खे ज़रूरत पुटांदड़ पाण में विराइनि ऐं वंडीनि। सूफ़ी शाह इनायत जे मुरीदनि फ़क़ीरनि उहा तजवीज़ ख़ुशीअ सां क़बूली ऐं इज्तमाही काश्तकारीअ में रुधिजी विया। इज्तमाही राहकी का सूफ़ी शाह इनायत जी ईजाद कान हुई, उन खां घणो अॻु कबीलदारी निज़ाम जे दौर में बि इज्तमाही काश्तकारीअ जो रिवाजु हो। उहो बि थी सघे थो त सूफ़ी साहब जे ज़माने में बि कोहिस्तानी क़ौमुनि ख़ासि करे बरोचनि में हीउ तरीक़ो राइज हुजे ऐं शाह इनायत उन जी अफ़ादियत ऐं लाभ खे महसूसु कयो हुजे। संदसि सैयद मोहम्मद जौनपुरी 1443 खां 1505 ईस्वीअ जी मोहम्मदी तहरीक खां मुतासिर हुजण बि वीचार जोॻो ख़्यालु आहे। सैयद मोहम्मद जौनपुरी समय हाकिम ॼाम निदे जे ॾींहंनि में 1.5-2 साल ठटे में दाॿो कयो ऐं केतिरा ई माण्हू जंहिं में मियां आदम शाह कलोड़ो बि शामिलु आहे संदसि मोतक़द ऐं मुरीद थिया हुआ। सैयद मोहम्मद जंहिं वाइदे कयल महदी हुजण जी दावा कई हुई, हिकु वॾो आलिम ऐं फ़ाज़िल बुज़ुर्ग हो। हिन पंहिंजी महदवी बिरादरीअ खे दाइरे जो नालो ॾिनो हो जो मुकमिल मसावत ऐं अबदियत जी अलामत आहे। संदसि दाइरे में नंढे वॾे, अमीर ग़रीब में को फ़र्क़ु न हूंदो हो। मुरीद दाइरे में कठी या इज्तमाही ज़िंदगी घारींदा हुआ ऐं ज़िंदगीअ जूं ज़रूरतूं पाण में हिकु करियूं विराईंदा ऐं वंडींदा हुआ। रूद कौसर, शेख मोहम्मद इकराम, महदवी मूवमेंट, डॉक्टर S.A. रिज़वी ऐं महदवी तहरीक सैयद शमसुद्दीन मुस्तफ़ाई। सूफ़ी शाह इनायत जो तजुर्बो ॾाढो कामयाबु हुयो। झोंक में रहंदड़ फ़क़ीरनि खे न बटई ॾियणी पवंदी हुई, न छेड़ वहणी पवंदी हुई ऐं न ई तपेदारी कानून गो खे सितम शरीकीअ जहिड़ियूं रस्मूं अदा करणियूं पवंदियूं हुयूं। सूफ़ी शाह इनायत जी नामाचार जल्द ई परे परे ताईं पखिड़िजी वई ऐं हर जॻह हिन जे नए तजुर्बे जो चौॿोल थियणु लॻो। उन ते मज़ो उहो थियो जो बुलड़ी जे सैदनि जा फ़क़ीर जे अञा ताईं पंहिंजे सैद ज़मींदारनि जा मुरीद हुआ, शाह इनायत जी अक़ीदतमंदीअ में अचणु लॻा। तहफ़तुल किराम वारो लिखे थो, जेके दरवेश शुरूअ में बुलड़ीअ वारे ख़ानदान सां ॻंढियल हुआ से शाह इनायत जे सिलसिले जो वाधारो ऐं तरक़ी ॾिसी बुलड़ी सैदनि खे छॾे हिन नए सिलसिले में शामिलु थी विया।
उन करे फ़क़ीरनि जी जमात सिंध जे ख़ानदानी पीरनि जे अखि में कंडे जियां चुभण लॻी। उन तहरीक जी मक़बूलियत सबबि न रुॻो सैद ख़ानदाननि जे मुरीदनि में घटिताई आई, पर नूर मोहम्मद पली जे ऐं आस पास जे ॿियनि इलाइक़नि जे ज़मींदारनि ते बि असरु पियो। सूफ़ी शाह इनायत जा फ़क़ीर उन्हनि जे ज़मीनुनि में बि दख़ल अंदाज़ियूं करणु लॻा, यानी इज्तिमाही ज़राअत जी तबलीग कंदा रहिया। नतीजो उहो निकितो जो ज़मींदारनि जे हारियुनि बि मुतालबो करणु शुरू कयो त असांजे ज़मीनुनि में बि सूफ़ी शाह इनायत जे तरीक़े ते अमल कयो वञे, पर पैदावार में मसावी शिरकत जी उसूल खे तस्लीम करण लाइ ज़मींदार हरगिज़ तयारु न हुआ। उन्हनि महसूसु कयो त जे उन इनक़िलाबी फितने जो तुर्त तदारक न कयो वियो त सिंध में जागीरदारी ऐं ज़मींदारी सिरिश्तो ख़तरे में पइजी वेंदो। उन करे ख़तरे खे ॿुंझे ॾियण लाइ ज़मींदार मीर लुत्फ़ अली ख़ान ठटे जे सूबेदार वटि डाहीं विया त सूफ़ी शाह इनायत खे इज्तिमाही खेती ॿाड़ीअ खां रोकियो वञे। उन्हनि ज़मींदारनि में शाह करीम बुरड़ीअ जो जानशीन सैद अब्दुल वासिअ, शेख ज़करिया बहाउद्दीन जो जानशीन शेख सिराजुद्दीन, पलेजाणी जो ज़मींदार अरबाब नूर मोहम्मद पली जो ऐं लाखाट जो गुल अगरा अगरा हुआ। सूफ़ीअ जी ज़मीन में मदद मुआश ज़मीन बि शामिल हुई, जंहिं ते सूबेदार जो को बि अख़्तियार कोन हो। उन करे इन हुकूमत तरफ़ां दख़ल करणु मुनासिब न सम्झो, पर ज़मींदारनि खे इजाज़त ॾिनाई त हू सूफ़ी ऐं संदसि फ़क़ीरनि सां जीअं चाहिनि तीअं मुंहुं ॾियनि। सूबेदार जो इशारो वठी ज़मींदारनि झोक जे वसीअ ते हमिलो करे ॾिनो, पर मात खाधी। केतिरा ई फ़क़ीर सो मारिजी विया ऐं माण्हुनि खे नुक़सान बि थियो। शहीदनि जे वारसनि ज़मींदारनि जे उन लाक़ानूनियत ऐं ॾाढाईअ ख़िलाफ़ शाही दरबार में फ़रियाद कई। दिल्लीअ मां हुकुम जारी थियो त ॾोहारी बादशाह जे हुज़ूर अची बेगुनाहनि जे रत जो हिसाब ॾियनि। जीअं त हिननि उन हुकुम जी अदूली कई, उन करे खून बहा जे एवज़ सुल्तानी दस्तूर अमल मुताबिक़ उन्हनि जूं ज़मीनूं फ़ौतियुनि जे वारसनि जे हवाले कयूं वयूं। मकालतुल शुअरा मीर अली शेर कान्य साॻियो ई मुसनिफ़ लिखे थो त फ़क़ीरनि जी उन क़ानूनी सोभ ओसे पासे जे हारियुनि जा हौसला वधाए छॾिया ऐं सरकारी हाकिमनि ऐं ज़मींदारनि जी बि उहा हैबत न रही। पर जेको सो उन्हनि ज़िलनि जा अक्सर ग़रीब ऐं लाचार ज़मींदारनि जे ज़ुल्म खां निजात ऐं छुटकारो पाए उन अहलुल्लाह शाह इनायत जी पनाह में अची अमन सां रहण लॻा। उन मां ख़बर पवे थी त सूफ़ी शाह इनायत जी हारी तहरीक हेठीं सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में पखिड़िजी चुकी हुई ऐं सूफ़ीअ जी पुठि भराईअ करे माण्हुनि में एतिरी ताक़त अची वई हुई जो ज़मींदार हाणे हिननि ते हथु खणण जी हिमत न करे पिए सघिया। उन विच में ज़माने जे सतायल फ़क़ीरनि जे तादाद में बि ॾींहों ॾींहुं वाधारो थींदो वियो ऐं हर तरफ़ खां हमा ओस्त जी सदा जा पड़ाॾा अचण लॻा। मक़ामातुल शुअरा फ़र्क़ सैर शायदि उहो सम्झो त मीर लुत्फ़ अली ख़ान फ़क़ीरनि सां नरम रवैयो अख़्तियार करे रहियो आहे। उन करे हिन खेसि हटाए नवाब आज़म ख़ान खे 1716 ईस्वीअ में ठटे जो सूबेदार करे मोकिलियो। ज़मींदारनि उन बदिलीअ मां फ़ाइदो वरितो ऐं आज़म ख़ान जा कन भरणु शुरू कया। नवाब खे शाह इनायत सां ज़ाती रंजिश बि हुई। चवनि था त हिकु लंघा आज़म ख़ान सूफ़ी साहिब सां मुलाक़ात लाइ वियो त फ़क़ीरनि खेसि ईअं चई झले बीहारियो त शाह साहिबु दुरूद ऐं वज़ीफ़े में मशग़ूल हुआ। जॾहिं मुलाक़ात थी त आज़म ख़ान चयो, दरवेश जे दरवाज़े ते दरबान न ठीकु नथा लॻनि। सूफ़ी सॻोरे यकदमि वरंदी ॾिनसि त ठीकु आहिनि त जीअं दुनिया जा कुता अंदरि न अची वञनि। उहा ॻाल्हि आज़म ख़ान जी ज़ाती रंजिश जो सबबु बणिजी वई। तारीख़ सिंध कलोड़ा दौर ग़ुलाम रसूल महर। उहा रिवायत सही आहे या ग़लति, बहरहाल नवाब आज़म ख़ान इज्तिमाही काश्तकारीअ जी तहरीक खे चिथे छॾण जो फ़ैसिलो करे छॾियो ऐं सूफ़ीअ सां छेड़छाड़ शुरू करे ॾिनी। हिन सूफ़ी शाह इनायत खां उहे वाजिबात घुरणु शुरू कया जे ममनूआ सुल्तानी हुयूं। सूफ़ीअ जवाबु ॾिनुसि त उहे वाजिबात बादशाह तरफ़ां ई माफ़ु कयूं वियूं आहिनि, त तोखे वठण जो कहिड़ो हक़ आहे। उन जवाब ते नवाब बाहि थी वियो। हिन दरबारियुनि ऐं नाइबनि सां सलाह मशवरो करे बादशाह ॾांहुं शिकायत लिखी मोकिली त सूफ़ी शाह इनायत ऐं उन जा फ़क़ीर बादशाही दावा करे रहिया आहिनि ऐं ख़लीफ़तुल्लाह जी हुकुम मञण खां इनकार करे रहिया आहिनि। मकालतुल शुअरा फ़र्क़ सैर उन मामले जी जांच कराइण धाराई हुकुम जारी कयो त बाग़ियुनि खे तलवार जे ज़ोर सां आण मञण लाइ मजबूर कयो वञे।
मर्कज़ वटां इजाज़त मिलण सां ई नवाब आज़म ख़ान झोक ते काह करण जे तयारियुनि में लॻी वियो। हिन सिंध जे रईसनि ॾांहुं परवाना जारी कया त पंहिंजो पंहिंजो सिपाह वठी मदद लाइ पहुचो। मकालातुल शुअरा वारो मुसनिफ़ लिखे थो त आज़म ख़ान मियां यार मोहम्मद कलोड़े मिलणी ज़मींदारनि ऐं उन इलाइक़े जे सभिनी माण्हुनि नाले मदद जा हुकुम वठी छॾिया हुआ। जे फ़क़ीरनि सां पुराणो वेरो रखंदा हुआ, ईअं हिकु अहिड़ी फ़ौज तयारु करे हिन फ़क़ीरनि ते हमिलो कयो जंहिंजो ॻाणाटो नथो करे सघिजे ऐं जा किवलियुनि ऐं माकड़ खां बि वधीक हुई सिबी ढाढर खां समुंड ताईं जे इलाइक़े मां कठे कई वई हुई। सूफ़ी शाह इनायत सुलह पसंदि बुज़ुर्ग हो। हिन खे जॾहिं ज़मींदारनि जी मुखालफ़त ऐं आज़म ख़ान जी फ़ौजी तयारियुनि जी ख़बर पई त ॾाढो दुखी थियो। मां बाज़ारे इश्क में ई सौदो उन करे त कोन आंदो हो ऐं न ई मां घुरियो पए त अहिड़ो गोड़ घुमसान थिए जो वठ पकड़ जो मैदान तयारु थी वञे। जॾहिं दुश्मन जी फ़ौज झोक ॾांहुं मुंहुं कयो त फ़क़ीरनि राय पेश कई त छो न असां अॻिते वधी रस्ते में ई हिननि ते हमिलो करियूं त जीअं शाही लश्कर खे सफ़न ॿुधण जो मौक़ो ई न मिले ऐं झोक घेरे खां बची वञे। पर हिन ख़ुदा जे बंदे अॻराईअ जी इजाज़त न ॾिनी। झोक फ़क़ीरनि जे अमन अमान वारी वसंदी हुई, न की फ़ौजी छावणी। फ़क़ीरनि वटि संदन काग़ज़ी तलवारुनि खां सवाइ जन जा गन काठ जा हुआ। जेको हथियार हो त काठ जो हिकु रंभो हो। जॾहिं त दुश्मन तोपाई पियल कश रवियुनि हाथियुनि खे मारण वारी लोह जी तोप सां हथियार बंदो। मियां यार मोहम्मद ख़ुदा यार ख़ान कलोड़ो ऐं मीरा सिंह खत्री मुल्तानीअ जे ख़तनि मां जे जंग जे मैदान मां लिखिया विया पतो पवे थो त पुराणे वक़्त में दस्तूर पटांदड़ झोक जे चौधारी मिटीअ जो मज़बूत कोट ॾिनल हो। चौधारी उनी खाई बि खोटियल हुई जा पाणीअ सां भरियल हूंदी हुई। मंशूरुल वसियत मियां नूर मोहम्मद ख़ुदा यार ख़ान। उन खाईअ जा कुझु हिसा अञा बि मौजूदु आहिनि ऐं उन में पाणी बीठल आहे। मियां यार मोहम्मद घेरे दौरान जेको ख़त पंहिंजे पुट मियां नूर मोहम्मद खे लिखियो हो, उन मां मालूम थो थिए त शाही लश्कर 12 अक्टूबर 1717 ईस्वीअ खां 2-4 ॾींहं अॻु उथल दरिया वटां कूच करे झोक पहुतो ऐं वसंदीअ खां हिकु मैल ते खुप खोड़े वेठो। अलबत उहो सो पतो नथो पवे त काहे ईंदड़नि ऐं फ़क़ीरनि जो तादाद छा हो। मीरा सिंह खत्री मुल्तानीअ जे ख़त मां मालूम थो थिए त नवाब आज़म ख़ान जी जमायत थोरड़ी हुई ऐं मुक़ाबिलो असल में ख़ुदा यार ख़ान जी वॾी फ़ौज ऐं फ़क़ीरनि जे विच में हो। हू लिखे थो त किला मुफ़सिद जी हिक तरफ़ खां ख़ुदा यार ख़ान घेरो कयो ऐं विझ केराईंदड़ बंदूकनि ऐं गजगोड़ जहिड़ो होश उॾाईंदड़ आवाज़ कंदड़ हथियारनि सां दुश्मन ते कहर वसाइणु लॻो। ॿिए पासे नवाब आज़म ख़ान मोर्चा हयां ऐं तीरनि सां जंग जो हंगामो खड़ो कयो। मीरा सिंह पंहिंजे मोहसिन ख़ुदा यार ख़ान जी फ़ौजी बरतरी ऐं लश्कर जी कमतरीअ खे ॾाढी होशियारीअ सां चिटो कयो आहे। फ़क़ीरनि जी जमायत खे हू 10,000 सवार ॿुधाए थो, सो सरासर ग़लति आहे। हिननि वटि एतिरा घोड़ा त छा पर माण्हू बि कीन हुआ। मियां यार मोहम्मद पंहिंजे ख़त में फ़क़ीरनि जे राताहे जो ज़िक्र कंदे लिखियो आहे त उन्हनि जो तादादु 1700 प्यादा हो ऐं उन्हनि खे बद ऐं फ़सादी रूह सॼो अथाई। उन मां क़यास करे सघिजे थो त फ़क़ीरनि जो कुल तादादु 2-2.5 हज़ारनि खां मथे न हो ऐं उन्हनि वटि बारूदी हथियार बिल्कुलु कोन हो। शब खून या राताहे जो वाक़ियो 12 अक्टूबर 1717 ईस्वीअ जी राति जो थियो, जंहिं राति शाही लश्कर झोक जो घेरो कयो। मियां यार मोहम्मद लिखे थो, आचर जी राति हुई। असांजो लश्कर घेरो विधियूं वेठो हो। अञा पहर खनि राति बाक़ी हुई जो मुफ़सिदनि जा 1700 प्यादा राताहे जे इरादे सां कंहिं न कंहिं तरह लश्कर ताईं पहुची विया। टोडाल टोला थी केतिरनि ई जायुनि तां लश्कर में घिड़ी आया ऐं बिना कंहिं भव या हॿक जे हमला करणु लॻा। सो केतिरनि जा केतिरा ई माण्हू अजल जो शिकार थिया, पर असांजे दिलेरनि बिलाशनि जा ढेर लाइ ॾिना ऐं चंद मुफ़सिद ई पंहिंजी जान सलामत खणी वञी सघिया। उन शब खून राताहे में अक्सर पंवर, कासिम पुट गौराम, सैयद बोलो, वकील ठटो
अहमद बूबकाणी ऐं उढे जा क़ौम जा असांजा भाइर ऐं ॿिया ज़मींदार मारिया विया। इक़्तिबास मंशुरुल वसियत। जंहिं महिल ही हमिलो थियो त उहे सिपाही जे मियां यार मोहम्मद जे तंबूअ ते पहिरो ॾेई रहिया हुआ हेॾे होॾे थी विया। शायदि ॼाणी वाणी पर ख़ैरु थी वियो जो मियां यार मोहम्मद जा ॿ पुट मियां दाऊद ऐं मियां ग़ुलाम हुसैन ऐं भाउ मीर मोहम्मद मौक़े ते मौजूदु हुआ ऐं उन्हनि फितने जे गर्द गुबार खे तलवार जे पाणीअ सां टारे छॾियो। उन वेड़ में मियां ग़ुलाम हुसैन ज़ख़्मी थी पियो। घेरे खे 2 महीना थी विया पर शाही लश्कर तोप तफ़ंग सां हथियारबंद हुअण जे बावजूदि झोक ते कब्ज़े करण जी जुरत न करे सघियो। उन विच में साहिबज़ादो सैयद हुसैन ख़ान ऐं कई ॿिया ज़मींदार नवाब आज़म जे परवाने जी पोइवारीअ में कुमक वठी झोक पहुची विया पर उन अरसे में शायदि आब कलाणीअ जी लेट अची वई ऐं शाह इनायत जे कोट जे चौगिर्द 4-5 मेलनि ताईं एतिरी छर अची वई जो सुकीअ ज़मीन जो ज़रो बि किथे नज़र न पिए आयो। बहरहाल साहिबज़ादे जी फ़ौज कीअं न कीअं पाणी टपियो ऐं झोक जे कोट लॻ अची मोर्चा आया। मियां यार मोहम्मद फर्ज़ंद अर्जमंद जे उन ऐमाल बेमिसाल ते हिकु वॾो फ़ारसी कसीदो लिखी उन जी ईअं साराह कई आहे ॼण हफ़्ता कलीम फ़तेह कई हुजाई। उन डिघे कसीदे जो तात्पर्य हीअं आहे, बादशाह जी फ़ौज फ़तेह याब आहे ऐं दुश्मन जी दिलि सोज़ खां कबाब आहे। बादशाह जी फ़ौज खिली रही आहे ऐं दुश्मन मुखड़ीअ जियां पंहिंजे मथे तां पग लाहे फिटी कई आहे। बादशाह जी फ़ौज जी दिलि बाग़ बाग़ आहे ऐं दुश्मन चिॿरनि जियां वीराननि में पियो आहे। बादशाह जी दिलि शाद ऐं कामयाब आहे ऐं दुश्मन ऐं संदसि लश्कर दिलगीर ऐं नाशाद आहे। बादशाह जी फ़ौज ख़ुशि खुरम आहे ऐं दुश्मन हर घड़ीअ गम में गिरफ़्तार आहे। बादशाह जी फ़ौज जो चहिरो ख़ुशीअ विचां टिड़ी पियो ऐं दुश्मन आजिज़ ऐं नामुराद आहे। बादशाह जी फ़ौज पुरशिकवा आहे ऐं दुश्मन पंहिंजी जान खां बेज़ार आहे। बादशाह जी फ़ौज हियां कंबायो छॾे ऐं दुश्मन जा चप मुर्दनि जियां माठ आहिनि। बादशाह जी फ़ौज जो असालो जीत आहे उहा दुश्मन जे सीने में घिरी वञण वारी तीर जियां आहे। आख़िर में हू लिखे थो त साहिबज़ादो बुलंद इक़बाल तुर्त ई आन बदे गसाल लईन सूफ़ी शाह इनायत खे क़त्ल कंदो या गिरफ़्तार कंदो। मंशूरुल वसियत। उन ॻाल्हि खे 2 महीना गुज़री विया पर न फ़क़ीरनि जे अॻिराईअ वारी क़ुवत में घटिताई आई ऐं न ई शाही फ़ौज उन्हनि खे मात करे सघी। पोइ हिकु ॾींहुं सुबुह जो खानवाला शान ऐं नवाब आली मकान हाथियुनि ते सवार थी शेराना ऐं दिलेराना झोक जे कोट जे वेझो आयो ऐं पंहिंजनि हाठनि जांठनि खे चयो त पहिरियों तव्हां हिन कोट खे तोबुनि ऐं बंदूकुनि सां कपह जियां उॾाए छॾियो। पोइ असां फ़क़ीरनि जे हयातीअ जे घेरो कंदड़नि खे तलवारुनि जी बाहि सां साड़े रख करे छॾींदासीं। इतफ़ाक़ सां उते को सूफ़ीअ जो जासूस बीठो हो। हिन फ़क़ीरनि खे दुश्मन जे उन मनसूबे खां वाक़िफ़ु कयो ऐं उहा साज़िश कामयाबु न थी सघी। घेरो 4 महीना जारी रहियो। फ़क़ीरनि वटि तोबूं ऐं बंदूकूं कोन हुयूं, उन करे हिननि लाइ राताहन या शब खून खां सवाइ का वाट कान हुई। हीउ तरीक़ो एतिरो कामयाबु वियो जो मीर अली शेर ख़ान चवाणी काहे आयल तबाहीअ जे किनारे ते वञी रसिया। सूफ़ी शाह इनायत फ़क़ीरनि खे हिदायत करे छॾी हुई त राताओ निहायत ई माठ मीठ में हणो, लेकिन हिकु राति कंहिं फ़क़ीर ग़लतीअ खां इस्म ज़ात अलाह जो नारो हयूं ऐं ॿिया बि उन में शरीक थी विया। उन करे लश्कर में पंहिंजा ऐं पराया पधरा थी पिया ऐं घणा ई फ़क़ीर तलवार जो ॿल थी विया। तफ़ज़ुल किराम। शाही लश्कर में जासूसनि जी मौजूदगीअ मां ऐं उन बयान मां त नारे हणण करे लश्कर में पंहिंजा ऐं पराया पधरा थी पिया, उहो गुमान निकिरे थो त के फ़क़ीर ॻुझीअ तरह दुश्मन जी फ़ौज में शामिल थी विया हुआ ऐं आम लश्करनि खे पंहिंजी हिमायत करण जी कोशिश कंदा रहंदा हुआ। शाही लश्कर जीअं त किराए जे सिपाहियुनि जो हो ऐं झोक सां उन्हनि जो को बि शख़्सी दुश्मन न हो ऐं न ई ज़ाती मफ़ाद हो, उन करे खेनि नवाब ऐं ज़मींदारनि खां फेराइणु बिल्कुलु ॾुखियो न हो।
उन क़यास जी पुठिभराई, घेरे जी डिघाई ऐं नाकामी बि कनि थियूं। उन राताहे में हार फ़क़ीरनि खे नुक़सानु ज़रूरु पहुचायो, पर हिननि जा हौसला हेठि न थिया ऐं हू दुश्मन सां ईअं ई मुक़ाबिलो कंदा रहिया। नेठि जॾहिं फ़क़ीरनि ते सोभ माण्हू जो को बि इम्कानु न रहियो त दुश्मन ठगी ऐं दौलाब ते लही आयो। 1 जनवरी 1718 ईस्वीअ ते सूफ़ी शाह इनायत आॾो सुलह ऐं ठाह जी तजवीज़ पेश कई वई। मियां ख़ुदायार ख़ान जे पुट मोहम्मद ख़ान ऐं मीर शहदाद ख़ान बरोच वग़ैरह फ़ौजी सालारनि क़ुरान मजीद विच में रखी अहद कयो त फ़क़ीरनि जी जान ऐं माल खे को नुक़सानु न रसंदो। मकालातुल शुअरा। शाह इनायत जे कनि साथियुनि खे सम्झाइण जी कोशिशि कई त ही कसम ऐं अंजाम दुश्मन जूं अटकलूं आहिनि, उन्हनि जे दोखे में न अचो ऐं मुक़ाबिलो जारी रखो। मगर ख़ुदा परस्त सूफ़ी क़ुरान जे कसम ते कीअं पे शक करे सघियो। सो हुन सुलह जी तजवीज़ मंज़ूर कई ऐं झोक जे कोट जो दरवाज़ो खोलियो वियो ऐं शाही फ़ौज बिना कंहिं रोक टोक ऐं खून ख़राबे जे वसंदीअ ते कब्ज़ो करे वरितो। उन बाद सूफ़ी शाह इनायत खे वॾी इज़त ऐं एतिराम सां सुलहनामे ते सही करण जे बहाने सां नवाब आज़म ख़ान जे तंबूअ ताईं आंदो वियो, पर उते पहुचंदे ई खेसि पकिड़े हथ कड़ियूं ऐं पैकिड़ियूं पारायूं वयूं। पोइ शाही बदिले जे बाहि झोक ॾांहुं मुंहुं मोड़ियो ऐं फ़क़ीरनि जो खुलियो क़त्लु शुरू कयो। संदन घर साड़िया विया, संदन माल मॾी लुटिया विया, फुरिया विया, वसंदीअ जो कोट ड्राहे पट कयो वियो। झोक जी गॾियल राहिकी खून में ॿुॾी वई, न ॿिज छटण वारा बचिया, न फसल में लाभारे विझण वारा। झोक खे नीस तो नाबूद करण पुॼाणा नवाब आज़म ख़ान ठटे मोटी आयो। सूफ़ी शाह इनायत खे भरीअ दरबार में घुरायो वियो। मीर अली शेर खान चवे थो मकालातुल शुअरा त सूबेदार ऐं सूफ़ीअ जे विच में दरबार में जेके सवाल जवाब थिया सो हिकु तूलानी दास्तान आहे। नवाब जेकी बि सवाल कया पिए, सूफ़ी साहिबु घणे भाङे उन्हनि जा जवाब हाफ़िज़ शिराज़ीअ जी ज़ुबान में पिए ॾिना। नवाब आज़म ख़ान ॿुधाए त तो ही गोड़ घुमसान छो कयो। सूफ़ी शाह इनायत आन रोज़ के तू सुन फलक ज़ीन कर दंद, आराइशे मुश्तरीज़ परवीन कर दंद, ए नबूद नसीब माज दीवाने कज़ा, माराचे गुन्ना किस्मते मा ऐन गर दंद। जंहिं ॾींहुं ख़ुदा आसमान खे गर्दिश जो हुकुम ॾिनूं ऐं मुश्तरी खे सितारनि सां सिंगारियो, कज़ा जे दीवान मां मुंहिंजो उहो ई नसीब मुक़ररु थियो हो। उन में मुंहिंजो कहिड़ो ॾो, मुंहिंजी क़िस्मत में ई उहो लिखियलु हो। उन वक़्तु आज़म ख़ान वटि शेख मोहम्मद रज़ा शाइर वेठो, तंहिं चयो दोस्त बेदार बशु आलम ख्वाब अस्त एंजा, हरफ़े बेहूदा मगर पाए हिसाब अस्त एंजा। दोस्त ख्वाब जे आलम मां बेदार थी बेहूदा ॻाल्हियूं न कर, ही तुंहिंजे हिसाब जो ॾींहुं आहे। सूफ़ी शाह इनायत वराणियो दर कोई नेके नामी मारा गुज़र न दानद, घर तू न मन पसंदी तग़युर कुन कज़ारा। मुंहिंजो नेक नामीअ जे कुंड में गुज़र ई न थियो आहे। जे तोखे नथो वणा त मुंहिंजी कज़ा या तक़दीर खे बदिले छॾ। आज़म ख़ान त पोइ मुसीबत लाइ तयारु थी। शाह इनायत अल बलाए लोलाए काल हिबे लल ज़हब। आज़म ख़ान छो पाण खे ख़राबु कई ऐं मुसीबत में फाथें। शाह इनायत आशिक चे कुंद गर न कश्द बारे मलामत, बाहीच दिलावर सुपरे तीर कज़ा नीस्त। आशिक मलामत जो बार न खणे त छा करे, कज़ा जे तीर जी ढाल कंहिं बि बहार वटि कोन आहे। आज़म ख़ान हाणे त तूं क़त्लु थियण वारो आहीं, सो अजाई डेग मां छा फ़ाइदो। शाह इनायत हरगिज़ ना मीरद आनक दिलश ज़िंदा शुद्ध ज़ा इश्क, सबते अस्त बरजरीदा आलमे दवामे मां। जंहिं शख़्स जी दिलि इश्क सां जेरी आहे सो कॾहिं न मरंदो आहे, असांजी अबदियत जी मोहर काइनात ते लॻल आहे। आज़म ख़ान वक़्त जे हाकिम जी इताअत छो छॾियई। शाह इनायत मां मुरीदाने ज़ोर बसूए काबा चूं आर्यम चूं, रू बसूए खाना खुमार दाद दपेरे मां। असां मुरीद पंहिंजो मुंहुं काबे तरफ़ कीअं करियूं
जॾहिं त असांजे पेर जो मुंहुं मैखाने तरफ़ आहे। आज़म ख़ान, हींअर पंहिंजी ख़्वाहिशुनि जी नाकामीअ ते दुखी छो आहीं? शाइनत, मन अज़ां दम के वज़ू साख़तम अज चश्माए इश्क, चार तकबीर ज़दम यकसरा बर हरचा के हस्त। जंहिं वक़्तु इश्क जी चश्मे ते वज़ू कयो, उन वक़्तु हस्तीअ जी हर शइ खे सत सलाम चई छॾिया। आज़म ख़ान जॾहिं ॾिठो त हीउ शख़्स न मूंखां डिॼे थो ऐं न ई पंहिंजे कीअ ते पछताए थो ऐं न जान बख़्शीअ लाइ इल्तिजा ऐं इलाज थो करे, त हिन हुकुम ॾिनो त गुस्ताख़ सूफ़ीअ खे जेल में बंदि कयो वञे। छा इनायत वेंदे वेंदे हीउ शेर पढ़ियो, साकिया बर ख़ैर दरदा जाम रा, ख़ाक बरसरे कुन ग़मे अयाम रा। 7 जनवरी 1718 ईस्वीअ मुताबिक़ 15 सफ़र 1130 हिजरीअ ते सूबेदार आज़म ख़ान जे हुकुम ते सूफ़ी शाह इनायत जो सिर धड़ खां धार कयो वियो। आख़िरी वक़्तु आॾीअ ते हू ही शेर पढ़ी रहियो हो, रहा यंदी मराज़ क़ैद हस्ती जज़ाकुल्ला फिदारेन ख़ैरा। सूफ़ी शाह इनायत शहीद थी वियो। बेशुमार फ़क़ीर तलवार जो बख थी विया ऐं झोक जी वसंदी वीरान थी वई। तॾहिं बि इक़्तिदार जे मालिकनि जी उहा हालत हुई जो ख़ौफ़ हिरास मथनि वासो कयो वेठो हो ऐं फ़क़ीरनि जो नालो ॿुधी ॾकण लॻंदा हुआ। उन करे ई नवाब आज़म ख़ान पड़ो घुमाए छॾियो हो त जे कंहिंजी ज़ुबान सां लफ़्ज़ अल्लाह जो फ़क़ीरनि जो इस्म तकबीर हो निकिरे वॾी वात, त उन जो सिर धड़ खां धार कयो वञे। मकालतुल शुअरा, उन हुकुम ते तबसरो कंदे मीर अली शेर ख़ान लिखे थो त सुभान अल्लाह, छा त ख़ुदा जी ख़ुदाई आहे जो ख़ुदि संदसि नालो खणंदे ई सिर कटिया वञनि था। पर आशिक़नि जो बि उहो ई पेचरो आहे। चई नथो सघिजे त आज़म ख़ान ऐं सूफ़ी शाह इनायत जे विच में थियल गुफ़्तगू जो दास्तान एतबार जोगी शाहिदी ऐं सबूत ते बीठल आहे, या सूफ़ी शहीद जे कंहिं ख़ुशि मिज़ाज पोइ लॻ जी ख़याली उॾाम जी तख़युल आहे। पर उन में को बि शक न आहे त शाह इनायत आख़िरी दम ताईं पंहिंजी ज़िंदगीअ जे उसूल ते अटल रहियो। हिन जे अटल इरादे वारी बुनियाद में घड़ी पल लाइ बि लोॾो न आयो। तहफ़तुल कलाम जे बयान मुताबिक़ मियां यार मोहम्मद कलोड़े खे आला ख़िदमतुनि जे एवज़ शहावात ऐं चाचकान जे इलाइक़े खां वठी कुकरी दंदा हजाम दौरनक रजब पसर पाछात ठोर ऐं दे साईं ॾिनू जा इलाइक़ा इनाम तौरु अता कया विया। अहिड़ीअ तरह सिंधु माथर में इज्तिमाही ज़राअत ऐं इंसाफ़ भरी वंड विरासत दौलत जी जो पहिरियों तजुर्बो पंहिंजे तोड़ खे रसियो। सूफ़ी शाह इनायत फ्यूडलिज़म जे दौर में इज्तिमाही ज़राअत याने सोशलिस्ट तरीक़े वारी पैदावार ऐं विरासत जे तरीक़े खे रवाज ॾियण जी कोशिशि कई हुई। संदसि ही क़दम लख शाबास ऐं साराह जोॻो आहे ऐं संदसि साथियुनि जरनि क़ुर्बानियूं लख एतिराम ऐं इज़त जोॻियूं आहिनि ऐं संदसि साथियुनि जूं क़ुर्बानियूं लख एतिराम ऐं इज़त जोॻियूं आहिनि। पर समाजी इर्तिका या ओसर जे कानून ऐं नियम ते कंहिंजो अख़्तियार न आहे। को बि शख़्स खणी केॾो वॾो इनकलाबी छो न हुजे ऐं ख़ल्क़ जी ख़िदमत जे जज़्बे सां केतिरो बि सरशार छो न हुजे, उन कानून ते हावी नथो थी सघे। सूफ़ी शाह इनायत जी ख़्वाहिश ॾाढी नेक हुई, पर तक़दीरूं रुॻो ख़्वाहिशुनि सां कोन बदिलबियूं आहिनि। हिन जो ख़्वाबु ॾाढो सुठी सुभाणे जो सुपिनो हो, पर उहो ख़्वाबु घटि में घटि 2 सदियूं अॻु ॾिसी रहियो हो। जॾहिं उन ख़्वाब खे हक़ीक़त बनाइण लाइ न मौरूज़ी हालतूं मौजूदु हुयूं, न मौज़ूई हालतूं मौजूदु हुयूं, न पैदावारी क़ुवतुनि एतिरी तरक़ी कई हुई जो फ्यूडलिज़म जो ख़ात्मो अणटर थी पवे हा। नई महिनत कशनि ऐं पोरियतनि में जंहिंजो मक़सदु सोशलिस्ट इनकलाब बरक़रार करणु हो, इनकलाब बर्पा करणु हो, पंहिंजी तारीख़ी किरदार जो शऊर पैदा थियो। उहो शऊर अॼु बि कोन आहे। 18 सदीअ जो पोरियत तबिको सिंध में सोचे बि पिए सघियो त नवाबनि ऐं जागीरदारनि जे हथ मां सियासी ताक़त खसे ख़ुदि इक़्तिदार में अचणु घुरिजे। झोक वारनि त कॾहिं ठटे ते कब्ज़े करण जो न सोचियो हूंदो, सिंध त वॾी ॻाल्हि आहे। अहिड़ी सूरत में सूफ़ी शाह इनायत जे तजुर्बे खे लाज़मी तरह नाकाम थियणो हो, सो थियो। पर उहा नाकामी ॿाहिरीं क़ुवतुनि जी चालबाज़ुनि जे करे थी, न कि अंदरूनी ख़राबियुनि या उणाइनि करे।
सूफ़ी शाह इनायत खे पंहिंजे तजुर्बे जी तारीख़ी अहमियत जो अहसासु न हो ऐं न ई हिन खे उन ॻाल्हि जो अंदाज़ो हो त इज्तिमाही खेतीअ जी तहरीक ज़मींदारनि जे लाइ केतिरी मुहलिक थी सघे थी। ॾिसण में त उहा तहरीक कंहिं नंढड़े दुॿे में पथरीअ जे उछड़ण ते पैदा थियल चुरपुर खां वधीक न हुई, मगर सूफ़ी उन हक़ीक़त खां वाक़िफ़ु न हो त उन्हनि लहरुनि में तूफ़ानी मौजुनि जी ताक़त लिकल आहे। जा उभिरी ऐं उथी पूरी जागीरदारी निज़ाम खे कख पन जियां लोढ़े वञण जी सघ रखे थी। हिन बुज़ुर्ग में अवाम जी हथियारबंद जिदोजहद जी अॻुवाणीअ जी सलाहियत बि न हुई। मिसाल तौरु जॾहिं फ़क़ीरनि मशवरो ॾिनो त नवाब जी फ़ौज ते अॻिते वधी रस्ते में ई हमिलो करणु घुरिजे त जीअं दुश्मन खे तयारु थी झोक ते घेरो करण जो मौक़ो ई न मिले, त सूफ़ी शाह इनायत अॻिराईअ खां इनकार करे छॾियो ऐं बचाव वारे मुक़ाबिले ते ई महदूद रहियो। अहिड़ीअ तरह लड़ाई शुरू थियण खां अॻु ई लड़ाईअ जो निबेरो थी वियो, छो त बचाव वारी जंग आम तौरु हार या शिकस्त जी अॻियाड़ी थींदी आहे। उहा ग़लती 1857 ईस्वीअ में दिल्लीअ जे क़िले में बंदि लश्कर में अंग्रेज़नि खे मौक़ो ॾिनो त हू पंजाब ऐं ॿियनि हंधनि तां फ़ौजूं ऐं सामान सड़ो कठो करे वञी दिल्लीअ ते हमिलो कनि। हिननि क़िले बंदि थी दुश्मन खे छूट ॾेई छॾी ऐं पंहिंजो नातो सिंधी अवाम खां कटे छॾियो। उहो सबबु आहे जो सिंध जो हारी नारी फ़क़ीरनि जी सरफ़रोशीअ वारी जिदोजहद खे पंहिंजी जिदोजहद न सम्झी सघिया। नतीजो उहो निकितो जो झोक जे फ़क़ीरनि खे उहा जंग अकेली विढ़णी पई। सिंध में हिननि जो को बि हामी ऐं मददगार पैदा न थियो ऐं फ़क़ीरनि जी उहा जंग हिकु वक़्ती ऐं मक़ामी दुखदायक वाक़िए खां वधीक अहमियत न हासिल करे सघी। हुकूमत सां टकर जो फ़ैसिलो ऐं निबेरो पंहिंजी जाइ ते, पर सूफ़ी शाह इनायत जो तारीख़ी कारनामो कहिड़े लिहाज़ खां ग़ैर अहम थी सघे थो जो हिन इज्तिमाही खेतीअ जो कामयाबु तजुर्बो करे साबित करे छॾियो त जागीरदार ऐं ज़मींदार विच में न पवनि त खेती वधीक वणंदड़ नमूने सां थी सघे थी ऐं विरोध ऐं दुश्मनीअ बजाए एकी ऐं इमदाद बाहिमीअ जा जज़्बा उभिरी उसरी सघनि था। सूफ़ीअ जे अमल मां उहो बि साबित थियो त रियासत जी कुवत ऐं ताक़त हक़ ऐं इंसाफ़ जी हिमायत करण बजाए हेल ताईं हमेशह अवाम ख़िलाफ़ मथियनि तबिक़नि जे मफ़ाद जी हिमायत कंदी रही आहे। ॾुख उहो आहे त तारीख़ जे दर्सी किताबनि में मोहम्मद बिन क़ासिम, महमूद गज़नवी ऐं अहमद शाह अब्दालीअ जे हमलनि जो ज़िक्र त ॾाढे ज़ोर शोर सां कयो वञे थो, पर असांजो नऊं नस्ल सूफ़ी शाह इनायत शहीद जे नाले खां बि वाक़िफ़ु न आहे। मकतबा दानियाल पारां मुसनिफ़ जे छपायल किताब नवीद फ़िक्र तां आज़ाद तर्जुमो।